ओम शांति। यदिजा महावाक्यन 7/7/2024 रिवाइज कोर्स 11/11/2000 अव्यक्त बापदादा महावाक्य संपूर्णता जी समीपता द्वारा प्रत्यक्षता जे श्रेष्ठ समय के समीप लायो। अॼु बापदादा पंहिंजे होलीएस्ट हाईएस्ट लकीएस्ट स्वीटेस्ट ॿारनि खे ॾिसनि पिया। होलीएस्ट हाईएस्ट लकीएस्ट स्वीटेस्ट ॿारनि खे ॾिसनि पिया बापदादा। सॼे विश्व में समय प्रति समय होलीएस्ट आत्मायूं ईंदी रहियूं आहिनि। तव्हां बि होलीएस्ट आहियो, लेकिन तव्हां श्रेष्ठ आत्मायूं प्रकृति जी ठही प्रकृति खे बि सतो प्रधान ठाहे ॾींदा आहिनि। उहे सिर्फ़ु ख़ुदि ठाहींदा आहिनि, सभिनि खे न ठाहे सघंदा आहियूं। असां ख़ुदि बि ठाहींदा आहियूं, पूरे विश्व खे बि ठाहींदा आहियूं, प्रकृति खे बि ठाहींदा आहियूं। असांजी पवित्रता जी पावर प्रकृति खे बि सतो प्रधान पवित्र ठाहे ॾींदी आहे। इन करे तव्हां सभी आत्मायूं प्रकृति जो इहो शरीर बि पवित्र प्राप्त थींदो आहे तव्हांखे। त असांजे योगदान सां प्रकृति बि पवित्र थींदी आहे। इन करे असांखे शरीर पवित्र मिलंदो आहे। असांजी पवित्रता जी शक्ति विश्व जे जड़ चैतन्य सर्व खे पवित्र ठाहे ॾींदी आहे। इन करे असांजो शरीर बि पवित्र प्राप्त थींदो आहे। ऐं असांजी राजधानी में बि हर चीज़ शुद्ध पवित्र हूंदी। आत्मा भी पवित्र, शरीर भी पवित्र, ऐं प्रकृति जा साधन भी सतो प्रधान पावन हूंदा। इन करे विश्व में तव्हां होलीएस्ट आत्मायूं आहियो। होलीएस्ट आहियो न, पंहिंजे खे सम्झंदा आहियो असां विश्व जी होलीएस्ट आत्मा आहियूं। होलीएस्ट भी आहियो, ॿियो हाईएस्ट भी आहियो। छो जी ऊच ते ऊच भॻवान खे पहचाने वरितो, इन करे असां हाईएस्ट भी आहियूं। ऊचे ते ऊचे भाव द्वारा ऊची ते ऊची आत्मायूं ठही आहियो न। साधारण स्मृति वृत्ति दृष्टि कृति सब बदली करे श्रेष्ठ स्मृति कि असां सभु आत्मायूं बाप जी संतान, श्रेष्ठ वृत्ति श्रेष्ठ दृष्टि ठही हुई आहे। साधारण स्मृति वृत्ति दृष्टि कृति सब बदली करे असांजी श्रेष्ठ स्मृति श्रेष्ठ वृत्ति श्रेष्ठ दृष्टि थी वई आहे। श्रेष्ठ स्मृति छा आहे? असां सभु आत्मायूं बाप जी संतान आहियूं, सभी शुद्ध आत्मायूं आहिनि। असल में त असां सभु शुद्ध आत्मायूं आहिनि। असांजी वृत्ति इहा आहे कि सभी सुठा आहिनि। असांजी दृष्टि सभी आत्मायूं आहिनि। असां सभु आत्मायूं भाउ आहियूं। सभिनि में चमक भले नंबरवार आहे, लेकिन असां सभु आत्मायूं भाउ हिकु बाप जी संतान, सभु शुद्ध आत्मायूं आहियूं। बसि इहे यादि रखो। कंहिंखे बि मिलंदा आहियो त कहिड़ी वृत्ति सां मिलंदा आहियो? ब्रदरहुड वृत्ति, आत्मिक दृष्टि, कल्याण जी भावना सां, प्रभु परिवार जे भाव सां मिलंदा आहियो न। कि असां सभु भाउ आहियूं, हिन वृत्ति सां मिलो। आत्मिक दृष्टि कल्याण जी भावना हुजणी खपे। ऐं स्मृति छा हुजणी खपे? कि असां सभु प्रभु परिवार जो भाव हुजणो खपे। सभु आत्मायूं हिकु बाप जी संतान आहियूं। त हाईएस्ट थी वियासीं न, बदिली वियासीं न। ऐं लकीएस्ट केतिरा आहियूं? कोई ज्योतिषी असांजे भाग्य जी लकीर न खीची अथई। स्वयं भाग्य विधाता पंहिंजे भाग्य जी लकीर तव्हांजे भाग्य जी लकीर खीची अथई न। स्वयं भाग्य विधाता तव्हांजे भाग्य जी लकीर खीची अथई। ऐं गारंटी केतिरी वॾी आहे? 21 जन्मनि जी तक़दीर जी लकीर अविनाशी गारंटी आहे न। अविनाशी गारंटी आहे। हिकु जन्म जी न, 21 जन्म कॾहिं दुख अशांति जी अनुभूति न थींदी। 21 जन्मनि ताईं असां अपवित्रता जी अविद्या थी वेंदी। 21 जन्म में इहो जन्म बि ईंदो आहे न। हिन जन्म में बि असांखे अपवित्रता जी अविद्या स्थिति प्राप्त करणी आहे।
सदा सुखी रहंदव न। टे ॻाल्हियूं जीवन में खपनि, हेल्थ, वेल्थ ऐं हैप्पीनेस। इहे टे ई तव्हां सभिनि खे बाप द्वारा वरसे में प्राप्त थींदी आहे। गारंटी आहे न 21 जन्मनि जी, सभिनि गारंटी वरिती आहे न। पुठियां वारनि खे गारंटी मिली आहे, सभी हथु उठायो, ॾाढो सुठो। ॿार ठहिण अर्थात बाप द्वारा वरसो मिलणु। ॿार न ठहियो, ठहो था, ॿार न ठहिया आहियो अञा ठहो था, ॿार ठही वियो या अञा ठहो था, ॿार ठहिण न ईंदो आहे। पैदा थियो ऐं ॿार ठही वियो। पैदा थींदे ई बाप जे वरसे जे अधिकारी ठही वियो न। जंहिं समय आत्मा पहचानदी आहे, चवंदी आहे कि हा इहो मुंहिंजो बाबा आहे, उन समय उनखे वरसो मिली वेंदो आहे। त अहिड़ो श्रेष्ठ भाग्य बाप द्वारा हाणे असां सभिनि खे प्राप्त आहे न। ऐं पोइ रिचेस्ट बि केतिरा आहियो, ब्रह्मण आत्मा क्षत्रिय न, ब्रह्मण आत्मा रिचेस्ट बि ॾिसो केतिरी आहे। ब्रह्मण आत्मा अर्थात पवित्रता खे पालन करण वारी धारणा मुहूर्त आत्मा। ब्रह्मण आत्मा निश्चय सां अनुभव कंदी आहे कि मां श्रेष्ठ आत्मा आहियां, मां फलानो न आहियां। आत्मा रिचेस्ट इन द वर्ल्ड आहे। ब्रह्मण आत्मा निश्चय सां अनुभव कंदी आहे कि मां श्रेष्ठ आत्मा आहियां, मां फलानी न आहियां, मां रिचेस्ट इन द वर्ल्ड आहियां। असांखे कहिड़ो खज़ानो आहे, ज्ञान गुण शक्तियुनि जो खज़ानो आहे न। ब्रह्मण आहे त रिचेस्ट इन द वर्ल्ड आहे। श्री ब्रह्मण आत्मा जे लाइ परमात्मा यादि सां हर कदम में पदम आहिनि। ब्रह्मण आत्मा जे लाइ असां हर कदम अर्थात जो बि संकल्प बोल कर्म करूं था बाप जी यादि में, हुन में असां पद्मनि जी कमाई था करूं। त बाबा चवनि था हर कदम में पदम आहिनि, त सॼे ॾींहं में केतिरा पदम जमा थींदा आहिनि। अहिड़ी आत्मायूं बाप द्वारा ठही आहियो न। मां ब्रह्मण आत्मा छा आहियां, इहो यादि रहण ई भाग्य आहे। मां ब्रह्मण आत्मा छा आहियां, केरु आहियां, कंहिंजी आहियां, इहो यादि रखण ई पंहिंजो भाग्य आहे न। त असांखे सदा इहो यादि रहे कि मां आत्मा बाबा जी संतान आहियां। सर्व संबंध सां बाबा यादि रहे त हिन खां वॾो भाग्य छा थींदो। जंहिंजो पीउ भॻवानु, जंहिंजी मां ब्रह्मा मां, जंहिंजो टीचर भॻवानु, जंहिंजो सतगुरु भॻवानु, जंहिंजो दोस्त भॻवानु, जंहिंजो साजन भॻवानु, जंहिंजो डॉक्टर भॻवानु, जंहिंजो धोबी भॻवानु, ॿियो कहिड़ा संबंध आहिनि। हर संबंध भॻवानु मुंहिंजो, उहो संबंधी आहे। काका मामा चाचा सभु भॻवानु आहे। वैसे बाबा एॾा संबंध चईंदा न आहिनि, त बि अगरि तव्हांखे यादि एतिरी स्मृति में अचनि था त सोचो त एॾो वॾो भाग्य, जंहिंजो पीउ ई एॾो वॾो आहे, उनखे ॿियो छा खपे। त अॼु बाप दादा हर हिक जे मस्तक ते चमकंदो उहो सितारो ॾिसनि पिया। तव्हां बि पंहिंजे भाग्य जो सितारो ॾिसो था न। बाप दादा ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि या ॿार बाप खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। केरु ख़ुशि थींदो आहे, बाप थींदा आहिनि या ॿार थींदा आहिनि। केरु ॿार, त ॿारनि चई ॿार थींदा आहिनि। बाप ख़ुशि न थींदो आहे, बाप ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदो आहे ऐं ॿार बाप खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। ॿई ख़ुशि थींदा आहिनि छो जो ॿार ॼाणंदा आहिनि कि प्रभु मिलनि, इहे परमात्म प्यार, इहे परमात्म वरसो, इहे परमात्म प्राप्ति हाणे ई प्राप्त थींदो आहे। सोचो असां पंहिंजे पाण खां बि हाणे ई मिलंदा आहियूं, हाणे न त कॾहिं न, ईअं आहे न। बाप दादा हाणे सिर्फ़ु हिकु ॻाल्हि ॿारनि खे रिवाइज़ कराइनि था। कहिड़ी ॻाल्हि हूंदी, सम्झी त विया आहियो। इहे ई बाप दादा रिवाइज़ कराइनि था कि हाणे श्रेष्ठ समय खे समीप लायो। छो जो माण्हू ॾाढा दुखी आहिनि, दिन प्रतिदिन ॻाल्हियूं अहिड़ियूं थियनि थियूं कि माण्हू पंहिंजे मग़ज़ सां हैंडल ई नथा करे सघनि।
ये विश्व जी आत्माउनि जी आवाज़ आहे, लेकिन लाइण वारा केरु, तव्हां या ॿियो कोई आहे? ईअं अहिड़ो सुहावनो श्रेष्ठ समय के समीप लाइण वारा तव्हां ई आहियो न? बाबा प्रश्न था पुछनि। अगरि आहियो त हथु उठायो। अच्छा, ॿी ॻाल्हि बि आहे, उहो बि सम्झी विया आहियो, हसो त तव्हां। अच्छा, उन जी तारीख़ कहिड़ी आहे? डेट त फिक्स करो न। बाबा चवनि था डेट त फिक्स करो न। हाणे डेट फिक्स कई कि फॉरेनर्स जो टर्न, हाणे डेट फिक्स कई न कि फॉरेनर्स जो टर्न थींदो, त इहे डेट त फिक्स करे वरिती, त उहो समय के समीप लाइण वारी आत्माऊं चओ हिन जी डेट कहिड़ी आहे? उहा नज़र ईंदी आहे, पहिरियों असांजी नज़र में अचे तॾहिं विश्व जी नज़र में अचे। बाप दादा अॼु अमृत वेले विश्व जो चकर लॻाइनि पिया। ॾिसी ॾिसी ॿुधी ॿुधी ॿारनि जे मथां रहम पियो अचे। कहिड़ी प्रकार जा दुख आहिनि न, वैराइटी प्रकार जा दुख आहिनि माण्हुनि वटि। माण्हू जॾहिं ठीकु आहे तॾहिं हुननि खे होश हवास न आहे कि असां छा था चऊं, छा था करूं। जॾहिं दुख अचे थो त वेही करे पश्चाताप जा आंसू था बहाइनि। मौज में बि आहिनि, लेकिन मौज सां गॾु मुंझल बि आहिनि न। सिर्फ़ु ॿाहिरां खां ई आहिनि, अंदरि खां जीअं त सभु मुंझल आहिनि। छा करूं? त बाप दादा पुछंदा आहिनि, हे दाता जा ॿार, मास्टर दाता कॾहिं पंहिंजे मास्टर दातापन जो पाठ तीव्र गति सां विश्व जे अॻियां प्रत्यक्ष कंदव? अञा कॾहिं कंदव? या अञा परदे जे अंदरि तयार था थियो, तयार करो था ये प्लान? विश्व परिवर्तन जे निमित्त आत्माऊं हाणे विश्व जी आत्माउनि जे मथां रहम करो। जल्दी जल्दी तयार थी वञो, जल्दी जल्दी पंहिंजी कमी कमज़ोरियुनि खे ख़तमु करे पंहिंजा जेकी बि कम आहिनि, इच्छाऊं आहिनि, उन सभिनि खे पूरो करे हाणे इच्छा मात्रम अविद्या स्थिति में स्थित थी वञो। बेहद जी वैराग्य वृत्ति इमर्ज करो कि बसि हाणे त परिवर्तन थियणो आहे। हाणे असांखे न ख़ुदि जो बि हूंदो न, अञा मूंखे पंहिंजे अंदरि हीअ कमी दूरि करणी आहे, अञा हीअ करणी आहे, अञा हीअ करणी आहे, त इहे सभु बि हाणे करे वठो। हाणे असांजी सभु कमी कमज़ोरियूं दूरि, सभु व्यर्थ संकल्प विकल्प जो भी परछाई जे रूप में भी आहिनि, जो भी थोरो हुन में भी आहिनि, उहे सभु हिकदमि अपवित्रता सां अविद्या वारी स्थिति, संपूर्ण पवित्र ठही वञो। सर्व अवगुणनि सां मुक्त, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, कोई भी प्रकार जी हिंसा न करनी है, मर्यादा पुरुषोत्तम। त ये सब चीज़ूं असांखे खुद के एकदम परफेक्ट ठाहे करे रेडी रहणो। त बाबा पुछनि था कि आत्माउनि जे मथां रहम करो, थियणो त आहे ई, ये त निश्चित ऐं थियणो तव्हां निमित आत्माउनि द्वारा ई आहे। सिर्फ़ु देरी कीअं ॻाल्हि जी आहे, बाप दादा इहे हिकु सेरेमनी ॾिसणु चाहींदा आहिनि कि हर हिकु ब्राह्मण ॿार जी दिलि में संपूर्णता ऐं संपन्नता जो झंडो लहराईंदो उहो ॾेखारे मिले न। संपूर्णता ऐं संपन्नता, ख़ुदि सां संतुष्ट रहो, ख़ुदि जी स्थिति सां, ख़ुदि में जेकी बि असां प्राप्ति कई आहे, हाणे संतुष्टता जो गुण धारण करो, तॾहिं असां संपन्न संपूर्ण स्थिति में हिते प्राप्त कंदासीं। न त इहा खपे, इहा खपे, इहा खपे, इच्छाऊं माण्हुनि जी दिन प्रतिदिन वधंदी थी वञनि ऐं इच्छाउनि जे कारण कुझु न कुझु ग़लति कमु करे छॾींदा आहिनि। त दिलि में संपन्नता ऐं संपूर्णता, भले ॿियो भले केतिरो बि अॻियां स्टेज ते आहे, तव्हां ॾिसो तव्हां होसि ताईं पहुची सघो था। अगरि तव्हां उहा स्टेज नथा प्राप्त करे सघो त उन्हनि जे जीवन में विघ्न न विझो।
न उन्हनि खे किराइण जी कोशिशि न करो। तव्हां जेतिरी संपन्नता संपूर्णता जो स्थिति खे प्राप्त करे चुकिया आहियो, उन खां अगरि अॻियां तव्हां नथा वधी सघो त ॿियनि खे ॾिसी ख़ुशि थियो। हीअं न सोचो हीअ त मूंखां पुठियां आई, हीअ त मुंहिंजो स्टूडेंट आहे, हीअ कीअं अॻियां थी वधे थी त ख़ुशि थियो। न त जेकी स्थिति तव्हां प्राप्त कई आहे न उहो बि ख़तमु थी वई। त ईअं ई त थिए थो न। ॾिसो ब्रह्मा बाबा छा कई, ब्रह्मा बाबा ईअं ई कई न। अगरि ब्रह्मा बाबा सोचिया कि मां चित्र नथो ठाहे सघां, इहे कीअं था ठाहे सघनि? अगरि उन्हनि खे अॻियां न वधणु ॾियां ब्रह्मा बाबा, त ब्रह्मा बाबा अॻियां कीअं वधे हा? त हिन करे जेको जहिड़ो बि पुरुषार्थ करे अॻियां वधे थो, असांखे उनखे अॻियां वधाइणो आहे ऐं ख़ुदि जी स्थिति सां, ख़ुदि जी स्टेज सां ख़ुशि रहणो आहे, संतुष्ट रहणो आहे। संपन्नता ऐं संपूर्णता जो झंडो लहरायो ॾिखाए में ॾे। जॾहिं हर ब्राह्मण जे अंदरि संपूर्णता जो झंडो लहराईंदो, ब्राह्मण आत्माउनि जे मथां, हिते बाबा सभिनि जे लाइ नथा चवनि। बाबा चई न मुख्य 16,100, उन में बि 8 त एवर रेडी, 108 बि एवर रेडी। थोड़ा सा बस बाबा जी अंत में उन्हनि खे मदद मिलंदी, बाक़ी त एवर रेडी। पोइ 16,000 आत्मायूं, 8 100 16,000, 16,108 आत्माएं थी वई न। तॾहिं विश्व में संपन्नता संपूर्णता जो झंडो लहराईंदो, तॾहिं विश्व में बाप जी प्रत्यक्षता जो झंडो लहराईंदो। त इहे फ्लैग सेरेमनी बाप दादा ॾिसणु चाहींदा आहिनि। जीअं शिवरात्रि व शिव अवतरण जो झंडो लहराईंदा आहिनि, ईअं हाणे शिव शक्ति पांडव अवतरण जो नारो लॻे। हाणे शिव बाबा जी प्रत्यक्षता जो झंडो लहरायो, हर ब्राह्मण जे अंदरि संपूर्णता जो झंडो लहरायो, शिव शक्ति पांडव अवतरण जा नारा लॻनि। हिकु गीत वॼाईंदा आहियो न, शिव शक्ति अची वई। हाणे विश्व इहे गीत ॻाए कि शिव सां गॾु शक्तियूं पांडव प्रत्यक्ष थी विया। परदे में केसि ताईं रहंदव? परदे में रहणु सुठो लॻंदो आहे, थोरो थोरो सुठो लॻंदो आहे। अच्छा न लॻंदो आहे त हटाइण वारो केरु? बाबा हटाईंदा? केरु हटाईंदो? ड्रामा हटाईंदो या तव्हां हटाईंदव? जॾहिं तव्हां हटाईंदव त देरी छो? त ईअं सम्झो न कि परदे में रहणु सुठो लॻंदो आहे। प्रश्न था पुछनि बाबा। बसि बाप दादा जी हाणे सिर्फ़ु हिकु ई श्रेष्ठ आशा आहे कि सभु गीत ॻाइनि, अचिया अचिया अचिया। बाप दादा जी हाणे हिकु ई इच्छा आहे कि सभु गीत ॻाइनि, अचिया अचिया अचिया। थी सघंदो आहे, ॾिसो दादियूं सभी चईंदा आहिनि थी सघंदो आहे, पोइ छो न थी सघंदो आहे? कारण छा आहे? जॾहिं सभी ईअं चवनि था, पोइ कारण छा आहे? सभी संपन्न, त कंहिं चयो संपन्न ठहिया आहिनि, अञा कंहिं चयो अञा ताईं संपन्न ठहिया आहिनि। छो न ठहिया आहे? डेट ॿुधाए। डेट त बाबा ॿुधाईंदा। बाप दादा जो महामंत्र यादि आहे न? बाप दादा छा चईंदा आहिनि? हाणे न त कॾहिं न। दादी जी चवनि पिया बाबा फाइनल डेट तव्हां ॿुधायो। अच्छा, बाबा जो डेट ॿुधाईंदा, हुन में पंहिंजे खे मोल्ड करे करे निभाईंदव, पांडव निभाईंदा? पको आहे न। अगरि हेठि मथे कयो त छा करिणो पवंदो? तव्हां डेट ॾींदव त कोई हेठि मथे न कंदा। बाबा खे ॿार चवनि पिया त बाबा चईं मुबारक हुजे, त बाबा चईं मुबारक हुजे। अच्छा, हाणे डेट ॿुधाईंदा, ॾिसणो आहे। ॾिसो बाप दादा पोइ बि रहमदिल आहे, त बाप दादा डेट ॿुधाईंदा आहिनि। अटेंशन सां ॿुधो। बाप दादा सभु ॿारनि सां यही श्रेष्ठ भावना रखंदा आहिनि, आशा रखंदा आहिनि। कम से कम 6 मास में, 6 मास केसि ताईं पूरो थींदो? मई में मामा ख़तमु थी वञे।
मई में मामा ख़त्म थी वञे। बाप दादा पोइ बि मार्जन ॾींदा आहिनि कि कम से कम इन 6 मास में जो बाप दादा पहिरियों बि ॿुधाई अॻिले सीज़न में बि कमु ॾिनई कि पंहिंजे खे जीवन मुक्त स्थिति जे अनुभव में लायो। सतयुग जी सृष्टि जी जीवन मुक्ति न, संगम युग जी जीवन मुक्ति, संगम युग जी जीवन मुक्ति जी स्टेज ते स्वयं खे लाइणो असांखे। कोई भी विघ्न परिस्थितियूं साधन व मां मुंहिंजोपन, मां बॉडी कॉन्शियस जो मुंहिंजो बॉडी कॉन्शियस जी सेवा जी, मां बॉडी कॉन्शियस जो ऐं मुंहिंजो बॉडी कॉन्शियस जी सेवा जो, इन सभिनि जे प्रभाव सां मुक्त रहणो, इन सभिनि जे प्रभाव सां हाणे मुक्त रहणो आहे। बाबा चवनि था इहे न चइणो आहे मां त मुक्त रहणु चाहींदो आहियां लेकिन इहे विघ्न अची वियो, इहा ॻाल्हि ई ॾाढी वॾी थी वई। कोई बि ॻाल्हि थिए असांखे दुख अशांति सां मुक्त रहणो आहे, असांखे दुख न थियणो आहे, दुखी न थियणो आहे, असांखे अशांत न थियणो आहे। ईअं न चइणो आहे कि मां मुक्त रहणु चाहींदो आहियां लेकिन इहे विघ्न अची वियो, इहा ॻाल्हि ई ॾाढी वॾी थी वई, नंढी ॻाल्हि त हली वेंदी आहे, इहा त वॾी ॻाल्हि थी वई न, इहो ॾाढो वॾो पेपर, वॾो विघ्न, वॾी परिस्थिति हुई। केतिरा बि वॾे खां वॾी परिस्थिति, विघ्न, साधननि जे आकर्षण सामनो कंदा, इहे पहिरियों ई ॿुधाइनि था, लेकिन कम से कम 6 मास में 75% मुक्त थी सघंदा आहियो। कीअं मुक्त थियणो आहे? कोई बि ॻाल्हि अचे असांखे दुखी न थियणो आहे, असांखे अशांत न थियणो आहे, सदा शांत ऐं अतीन्द्रिय सुख में झूमदा हुआ। कहिड़ी बि ॻाल्हि अचे त बाबा चवनि था केतिरी बि वॾे खां वॾी परिस्थिति अचे, चाहे साधन असांखे आकर्षण करनि, चाहे सामनो कंदा, इहे पहिरियों ई बाबा ॿुधाइनि था कि अलॻि अलॻि साधन असांखे आकर्षण कंदा, सामनो कंदा, लेकिन कम से कम 6 मास असांखे 75% हिन सभिनि आकर्षणनि सां, सभिनि ॻाल्हियुनि सां मुक्त रहणो। बाप दादा 100% न चवनि था, 75% पौणे ताईं त ईंदव तॾहिं पूरा पहुचंदव न। त 6 मास में 1 मास बि न, 6 मास ॾियनि था, वर्ष जो अधु, त छा डेट फिक्स करे सघंदा आहियो? ॾिसो दादियुनि चयो फिक्स करो, दादियुनि जो हुकुम त मञिणो आहे न। रिज़ल्ट ॾिसी करे बाप दादा स्वतः ई आकर्षण में ईंदा, लेकिन चइण जी बि ज़रूरत न पवंदी, चइण जी बि ज़रूरत न पवंदी। अगरि रिज़ल्ट में ॿार पास थी विया त बाबा ख़ुदि ई ईंदा। त 6 मास ऐं 75% 100 नथा चवनि, उन जे लाइ पोइ अॻियां टाइम ॾींदासीं। त हिन में एवर रेडी आहियो? एवर रेडी न, 6 मास में रेडी। पसंदि आहियां, थोरी हिम्मत कम आहे, पतो न छा थींदो, शेर बि ईंदो, ॿिली बि ईंदी, सभु ईंदा, लेकिन असांखे छा करिणो आहे? सदा जीवन मुक्त स्थिति। विघ्न बि ईंदा, परिस्थितियूं बि ईंदियूं, साधन बि वधंदा, लेकिन साधन जो प्रभाव सां मुक्त रहणो आहे। पसंदि आहे न? हथु ठाहियो, टीवी घुमायो, सुठी रीति सां हथु ठाहियो, हेठि न करिणो आहे, सुठी सीन लॻे थी। अच्छा, इन एडवांस मुबारक था ॾियनि बाप दादा, बाबा असांखे इन एडवांस मुबारक था ॾियनि। शेर बि ईंदो, ॿिली बि ईंदी, सभु ईंदा, विघ्न बि ईंदा। त पहिरियों ई ॾिसो, यादि रखिजो कि असां बाबा सां प्रॉमिस कयो आहे त अहिड़ा पेपर ईंदा, लेकिन असांखे सदा यादि रखिणो आहे कि कुझु बि थिए असांखे सर्व जे प्रति शुभ भावना, शुभकामना रखणी आहे। कंहिंजे द्वारा बि अचे हुन जे प्रति बि घृणा दृष्टि, व्यर्थ भाव न रखिणो आहे। सदा शुभ भावना, शुभकामना, आत्मिक भाव।
आत्मिक वृत्ति, है ना। सभिनि खे ब्लेस ब्लेस ब्लेस। ख़ुदि बि इहे बसि हिकु ॻाल्हि यादि रखो, मूंखे सदा शांति ऐं अतीन्द्रिय सुख में रहणो आहे ऐं साम्हूं कोई कहिड़े बि रूप में अचे हुनजे लाइ बि ब्लेसिंग ॾियणी आहे बसि। ईअं न चइणो असांखे त मरणो ई पवंदो, मरो या जियो लेकिन ठहिणो आहे। इहो मरणु मिठो आहे न, इहे मरण में दुख न आहे, इहे मरण अनेकनि जे कल्याण जे लाइ मरण आहे। इन करे हिन मरण में मज़ो आहे, बाप दादा चवनि था। इन करे हिन मरण में मज़ो आहे, दुखी न सुख। कोई बहानो न करिणो आहे, इहो थी वियो न इन करे ईअं थी वियो, बहानेबाज़ी न हलंदी। बहानेबाज़ी कंदव छा न कंदव न, उड़ती कला जी बाजी करिणो आहे ऐं ॿी कोई बाजी न आहे। गिरती कला जी बाजी, बहानेबाज़ी, कमज़ोर जी बाजी, इहे सभु समाप्त। गिरती कला जी बाजी, बहानेबाज़ी, कमज़ोरी जी बाजी, इहे सभु समाप्त थी वञनि। उड़ती कला जी बाजी खे यूज़ करो, ठीकु आहे न। सभिनि जा चहिरा त खिली विया आहिनि, जॾहिं 6 मास खां पोइ मिलण ईंदा त कहिड़ा चहिरा हूंदा न। सभिनि जा चहिरा त खिली विया आहिनि, जॾहिं 6 मास खां पोइ मिलण ईंदा त सभिनि जा चहिरा कीअं हूंदा। बाबा चईं न सभिनि जा चहिरा खिलियल उहा गुलाब मुआफ़िक हुजणा खपनि। इहा फ़ोटो कढो। डबल फॉरनर्स आया आहिनि त डबल प्रतिज्ञा करण जो ॾींहुं अची वियो। ॿिए कंहिंखे न ॾिसणो आहे, सी फादर सी ब्रह्मा मां। ॿियो करे न करे कंदो त सभी, पोइ बि उन्हनि जे प्रति बि रहम भाव रखिणो आहे। कमज़ोर खे शुभ भावना ॾेई बदिली ॾियणो आहे। सर्व कमज़ोर अगरि कोई न बि करे तो बाबा चवनि था न उन्हनि खे ॾिसो न, लेकिन अगरि ॾिसंदा नज़र त ईंदो, लेकिन उन्हनि जी कहिड़ी बि स्थिति हुजे उहो न बि करनि त उन्हनि जे प्रति बि असांखे कहिड़ो रहम भाव रखिणो आहे। कमज़ोर खे शुभ भावना जो बल ॾियणो आहे कि इहा बि बाबा जे चए ते हली वञनि न। बाबा त चवनि था असां सिंसियरली करूं, अगरि असांजे आसपास वारा न करनि त ईअं न सोचो इहे त करनि नथा मां बि छो करां, या इहे त अहिड़ा आहिनि ॾिसो बाबा जो चयो बि नथा वञनि। न, असांखे उन्हनि जे प्रति शुभ भाव रखिणो आहे, शुभ भावना रखणी आहे कि इहे बि करे वठंदा। कमज़ोरी न ॾिसणी आहे। अहिड़ी आत्मा आहिनि कि पंहिंजी हिमत जे हथ सां उठाइणो आहे, ऊचो करिणो आहे। बाबा चवनि था अहिड़ी आत्मा आहिनि कि पंहिंजी हिमत जे हथ सां उठाइणो आहे, ऊचो करिणो आहे। ऊचो करो उन्हनि खे, उन्हनि जे प्रति बि रहम भाव करो कि इहे बि बाबा जो चयो मञनि, इहे बि सुठी रीति हलनि। हिमत जो हथ सदा स्वयं प्रति ऐं सर्व जे प्रति वधाइणो आहे। हिमत जो हथ ॾाढो शक्तिशाली हूंदो आहे। बाप दादा जो वरदान आहे, हिमत जो हिकु क़दम ॿारनि जो 1000 क़दम बाप जी मदद मिलंदी आहे। अगरि असां हिमत जो हिकु क़दम उठाईंदासीं त 1000 गुणा मदद असांखे मिलंदी आहे। निस्वार्थ पुरुषार्थ में पहिरियों मां, निस्वार्थ पुरुषार्थ, स्वार्थ जो पुरुषार्थ न हुजणो खपे, निस्वार्थ पुरुषार्थ हुजणो खपे। इन में जो ओटे उहो ब्रह्मा बाप समान आहे। असांखे इहे बि न सोचणो आहे कि मां पुरुषार्थ करां थी त ताकी मां विश्व जो मालिक ठही वञां। असांखे पुरुषार्थ करणो आहे छोकी असांखे संपन्नता जी स्टेज प्राप्त करणी आहे। असांखे पुरुषार्थ करणो आहे छोजी बाबा असांखे चए थी असांखे पुरुषार्थ करिणो आहे, छोजी असांजे अॻियां वधण सां सर्व जो भलो थींदो, विश्व में परिवर्तन ईंदो न। पंहिंजो स्वार्थ न हुजणो खपे। ब्रह्मा बाप सां त प्यार आहे न, तॾहिं त ब्रह्मा कुमारियूं ब्रह्मा कुमार कहलाईंदा आहियो। जॾहिं चैलेंज कंदा आहियो कि 1 सेकेंड में जीवन मुक्ति जो वरसो वठी वठो त हाणे सेकेंड में पंहिंजे खे मुक्त करण जो अटेंशन रखो।
सेकंड में हाणे पंहिंजे अंदरि सभु कमी कमज़ोरी विकार बुराई जो भी अंश मात्र भी रहियल आहे, जो भी थोड़ी बहुत भी आहे न कि सेकंड में पंहिंजी परिवर्तन शक्ति के यूज़ करे सेकंड में स्वयं के परिवर्तन करो ऐं ॿियनि खे भी मदद करो। जीवन मुक्त जीवन में हाणे सेकंड में पंहिंजे खे सर्व कमी कमज़ोरी विकार बुराइनि पुराणी ॻाल्हि स्मृति सां मुक्त करो। हाणे समय के समीप लायो, असांजी संपूर्णता जी समीपता श्रेष्ठ समय के समीप लाईंदी। असांजी संपूर्णता जी समीपता, असांजी संपूर्णता जी समीपता श्रेष्ठ समय के समीप लाईंदी। मालिक आयो न, राजा आयो न, स्वराज्य अधिकारी आयो न, त ऑर्डर करो। हाणे राजा त ऑर्डर कंदो आहे न, ईअं न करिणो आहे ईअं करिणो आहे, बसि ऑर्डर करो कि ईअं न करिणो आहे ईअं करिणो आहे। कंहिंखे ऑर्डर करिणो आहे? पंहिंजी सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियनि खे ऑर्डर करो कि हाणे अहिड़ो संकल्प, इहो संकल्प न अचिणो आहे, बसि इहे ई संकल्प अचिणो आहे, इहे ई श्रेष्ठ मत अचणी आहे, अहिड़ा ई स्वभाव संस्कार अचणा खपनि। ॿियो कहिड़ो बि मन में संकल्प न अचिणो खपे, बुद्धि में कहिड़ी बि मत न हुजणी खपे सिवाय बाबा जे। त इहे असांखे यादि रखिणो। त बाबा चवनि था कि तव्हां बसि ऑर्डर करो मन खे कि मन बसि हाणे इहे ई संकल्प ईंदो। बुद्धि बसि हाणे तूं बाबा वटि ई रहंदी आहे, बुद्धि में सिर्फ़ु बाबा जी ही श्रेष्ठ मत हुजणी खपे। संस्कार हाणे कोई बि आसुरी स्वभाव संस्कार न थियणो खपे। स्थूल कर्मेंद्रियनि खे ऑर्डर करो, कोई बि अहिड़ो कर्म न थियणो खपे। हाणे त जॾहिं स्व ते राज्य कंदासीं तॾहिं असांजी स्व जी मन बुद्धि संस्कार ऑर्डर प्रमाण हलंदा त पूरे विश्व जी बि हलंदा न। तॾहिं बाबा चईंदा न स्वराज्य अधिकारी ही विश्व राज्य अधिकारी ठही सघंदो। त बाबा चवनि था हे राजा पंहिंजे मन मंत्री के सेकंड में ऑर्डर करो कि हाणे अशरीरी विदेही स्थिति में स्थित थी वञो। करो ऑर्डर 1 सेकंड में 5 मिनट बाप दादा ड्रिल कराई। हाणे असां कर्म क्षेत्र में आहियूं, कर्म करूं था। हाणे मन खे ऑर्डर करो बस स्टॉप। स्टॉप मतलब अशरीरी थी। अच्छा सदा लवली लकी आत्माउनि खे बाप दादा द्वारा प्राप्त हुई सर्व प्राप्तियुनि जे अनुभवी आत्माउनि खे स्वराज्य अधिकारी ठही अधिकार द्वारा स्वराज्य करण वारी शक्तिशाली आत्माउनि खे सदा जीवन मुक्त जे अनुभवी हाईएस्ट आत्माउनि खे भाग्य विधाता द्वारा श्रेष्ठ भाग्य जी लकीर द्वारा लकीएस्ट आत्माउनि खे सदा पवित्रता जी दृष्टि वृत्ति द्वारा स्वपरिवर्तन विश्व परिवर्तन करण वारा सदा पवित्रता जी दृष्टि वृत्ति द्वारा स्वपरिवर्तन विश्व परिवर्तन करण वारा पवित्रता जी दृष्टि वृत्ति द्वारा स्वपरिवर्तन विश्व परिवर्तन करण वारियूं होलीएस्ट आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते।
असांजी भी बाप माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान डबल विदेशी महिमाननि सां बाबा ॻाल्हाइनि था। कॉल ऑफ टाइम जे प्रोग्राम ते आए हुए महिमाननि सां सभी पंहिंजे स्वीट होम में स्वीट परिवार में पहुची आया। ये नंढो सो स्वीट परिवार प्यारो लॻंदो आहे न। ऐं तव्हां बि केतिरा प्यारा थी विया आहियो। सभु पहिरियों परमात्मा प्यारा ठही आहियो न, ठही विया आहियो या ठहींदा। ॾिसो तव्हां सभिनि खे ॾिसी करे सभु ख़ुशि था थियनि। छो ख़ुशि था थियनि? सभिनि जे चहिरे ॾिसो ॾाढा ख़ुशि था थियनि। छो ख़ुशि था थियनि? छो जो ॼाणंदा आहिनि कि सभु गॉडली मैसेंजर ठही आत्माउनि खे मैसेज ॾियण जे निमित आत्मायूं आहिनि। 5 खंडनि जा ॿार आया हुया। 5 खंडनि सां ॿार आया आहिनि त 5 खंडनि में मैसेज पहुची वेंदो। सहज आहे न, प्लान ॾाढो सुठो ठाहियो आहे। इन में परमात्मा पावर भरे करे परिवार जो सहयोग वठी करे अॻियां वधंदा रहो। नेडी बि बाबा वरदान में चई न, कोई बि कार्य कंदा आहियूं त सभिनि जी शुभ भावना वठणी खपे। सभिनि जे संकल्प बाप दादा वटि पहुचनि था। संकल्प ॾाढा सुठा हलनि था। प्लान बि ठहनि था त प्लान खे प्रैक्टिकल में लाइण जी हिमत असांजी आहे। मदद बाप जी आहे ऐं ब्राह्मण परिवार जी आहे। सिर्फ़ु निमित ठहिणो आहे, बसि महिनत न करणी आहे। मां परमात्मा कार्य जे निमित आहियां। मां परमात्मा जी कार्य में निमित आहियां। कोई भी कार्य में अचो त बाबा मां इंस्ट्रूमेंट सेवार्थ तैयार आहियां। मां इंस्ट्रूमेंट आहे, हलाइण वारो आपे ई हलाए थो। हलाइण वारो आपे ई हलाए थो। त सदा यादि रखो, मां इंस्ट्रूमेंट आहे, हलाइण वारो हलाए थो। चाहे तव्हां मुरली हलायो था त उन से में बि चओ बाबा मां तव्हांजो इंस्ट्रूमेंट तयारु आहे। तव्हांखे जीअं जो सभिनि खे ॿुधाइणो आहे, अनुभव कराइणो उहो करायो। बाबा मां क्लास कराइण लाइ तयारु आहे। बाबा हलो हेॾे था हलूं, बाबा हलो ईअं था करूं। ये निमित भाव असांजे चहिरे ते निर्माण भाव प्रत्यक्ष कंदो। करावन हा निमित ठाहे कार्य असांखां कराईंदो। माइक तां ऐं माइट बाप थी वियो त सहज थी वियो न। त निमित ठही करे यादि में हाज़िर रहो बसि। त असांजी सूरत ऐं असांजी फीचर स्वतः ई सेवा जे निमित ठही वेंदा। सिर्फ़ु चओ बोल द्वारा सेवा न कंदव, लेकिन फीचर्स द्वारा बि असांजी आंतरिक ख़ुशी चहिरे सां ॾेखारे मिली। कॾहिं थींदी? जॾहिं चईंदा बाबा मां इंस्ट्रूमेंट तयारु आहियां। मां इंस्ट्रूमेंट सेवा अर्थ तयारु आहियां। त इहे यादि रखिजो। पोइ बाबा असांखां ॾाढी सुठी सेवा कराईंदा। इनखे चइबो आहे अलौकिकता। हाणे अलौकिक थी विया आहियो न, लौकिकपन त ख़तमु थी वियो न। मां आत्मा आहियां, इहे अलौकिक आहे। मां फलानो आहियां, इहे लौकिक आहे। त केरु आहियो? अलौकिक आहियो या लौकिक आहियो? अलौकिक आहियो न। अच्छा, बाप दादा व परिवार जे साम्हूं पहुची वियो। इहे ॾाढी सुठी हिमत रखियऊं। ॾिसो तव्हां बि कोटनि मां कोई निकितव न। केतिरो ग्रुप हुयो, उन मां केतिरा आया आहिनि त कोटनि मां कोई निकिता आहिनि न। अच्छा, बाप दादा खे ग्रुप पसंदि आहे। इहे ॾिसो केतिरा ख़ुशि था थियनि। तव्हां सां ज़्यादा इहे ख़ुशि था थियनि। छो सेवा जो रिटर्न साम्हूं ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि न। जंहिं बि सेवा करे लाहियो ख़ुशि था थियो न। मैंने न विदेश मां कंहिं आत्मा खे सम्झायो ऐं उनखे बुद्धि में टच थिए ऐं उहो बाबा जो ठही करे हले, केॾी ख़ुशी थींदी आहे। ख़ुशि था थियो न, महिनत जो फल मिली वियो न। अच्छा, हाणे त बालक सो मालिक आहियो। बालक मास्टर हूंदो आहे न। ॿार खे सदा चइबो आहे मास्टर।
अच्छा ओम शांति। वरदान सफल करण जी विधि सां सफलता जो वरदान प्राप्त करण वारा वरदानी मूर्त संगम ते तव्हां ॿारनि खे वरसो बि आहे वरदान बि आहे कि सफल करो सफलता पाओ। सफल करण बीज आहे, सफलता असांजो फल आहे। असां सफल कयो, इहे बीज थी वियो। सफलता छा थी वई? असांजो फल। असां पंहिंजो संकल्प श्वास समय सफल कयो त सफलता मिली। अगरि बीज सुठो आहे त फल न मिले, इहे न थी सघंदो आहे। त जीअं ॿियनि खे चईंदा आहिनि न कि समय संकल्प संपत्ति सभु सफल करो, ईअं पंहिंजी सर्व खज़ाननि जी लिस्ट खे चेक करो कि कहिड़ो खज़ानो सफल थियनि। हीअं पंहिंजी सर्व खज़ाननि जी लिस्ट खे चेक करो कि कहिड़ो खज़ानो असां सफल कयो आहे। संकल्प समय संपत्ति सभिनि में चेक करो कि कहिड़ो खज़ानो असां सफल कयो आहे ऐं कहिड़ो व्यर्थ आहे। सफल कंदा रहो त सर्व खज़ाननि सां संपन्न वरदानी मूर्त थी वेंदो। अगरि असां सफल कंदा रहंदासीं न त असां सर्व खज़ाननि सां संपन्न थी वेंदासीं। ज्ञान गुण शक्तियुनि सभु खज़ाननि सां संपन्न थी वेंदासीं, वरदानी मूर्त थी वेंदासीं। ॾिसो, अगरि असां पंहिंजो समय सफल कयो बाबा जी यादि में, बाबा जो ज्ञान ॿुधाइण में या कहिड़ी बि सेवा में, त हुन में बाबा जी यादि रहंदी, ज्ञान जी ॻाल्हियूं बि यूज़ थींदियूं कि बाबा ईअं ईअं चईंदा आहिनि, त असांखे ज्ञान जो खज़ानो वधंदो वेंदो। गुण बि यूज़ कंदासीं, शक्तियूं बि यूज़ कंदासीं त उहो बि जमा थींदी वेंदी। हुन जो बि अनुभव थींदो रहंदो न। असां संकल्प बोल कर्म समय संपत्ति सफल करण सां असांखे सर्व खज़ाननि सां संपन्न ठही करे असां ॿियनि खे बि वरदान जे रूप में ॾींदा वेंदासीं। स्लोगन आहे परमात्मा अवॉर्ड वठण लाइ व्यर्थ ऐं नेगेटिव खे अवॉइड करो। परमात्मा जो अवॉर्ड अगरि असांखे वठिणो आहे त असांखे व्यर्थ ऐं नेगेटिव ॻाल्हियुनि खे अवॉइड करिणो आहे। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।